मस्त मस्त आखणनि में मां दीपक मंगतानी तव्हां सभिनी जो तहे दिल सां स्वागत थो कयां। अॼु जी आखाणी आहे जीवन में असफलता। हिकिड़ो जंगल हो, उते हिकिड़ो गीदड़ रहंदो, फॉक्स। हाणे गीदड़ खे उन ॾींहुं हिकु ॾींहुं ॾाढी बुख लॻी, हितां हुतां घुमियो पर हुनखे कुझु शइ मिले न पई। वेंदे वेंदे जंगल में जंहिंमहिल अंदरि वियो तंहिंमहिल हुन ॾिठईं कि हिकिड़े हंधि अंगूर जी वेल आहे, जिते वधीक ॾाढा अंगूर लॻा पिया आहे। हाणे गीदड़ सोचईं कि भई इहे अंगूर खाई करे ई मां पंहिंजी बुख मिटायां, पर अंगूर ॾाढा मथ ते हुया, गीदड़ पहुची न पियो सघे। त गीदड़ ॾाढा जंप ॾिना, ॾाढी कोशिशि कई, पर उहो अंगूरनि ताईं पहुची न पायो ऐं लास्ट में उहो थकी पियो, उन हार मञी ऐं पंहिंजो पाण खे ई चई